जय झूलेलाल। होलीअ जूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। ख़बर बालाघाट मां पंहिंजो परिचय थी ॾिए, जंहिंजो विषय आहे सिंधी समाज मनायो होली मिलन समारोह। हर साल जे अनुसार हर साल वांगुरु हिन साल भी भगवान श्री झूलेलाल जन जे सानिध्य ऐं पूज्य सिंधी पंचायत बालाघाट जे तत्वाधान में अॼु ॾींहुं 9 मार्च 2020 ॾींहुं सूमर जो सुबुह 8:30 वॻे खां स्थानीय सिंधु भवन में सामाजिक होली मिलन कार्यक्रम जो आयोजन कयो वियो, जंहिंमें नवनियुक्त अध्यक्ष द्वारा नई पहल कंदे हुए केमिकल युक्त रंगनि जो प्रयोग न कंदे हुए सभिनी सामाजिक बंधन जे अलावा समाज जे शोकाकुल परिवारनि सां गॾु चंदन टीको लॻाए करे होली खेॾी वई ऐं ॿुधायनि त आगामी 10 मार्च 2020 शाम 5 वॻे खां स्थानीय सिंधु भवन में कबड्डी प्रतियोगिता जो आयोजन कयो वेंदो, जंहिंमें केवल सामाजिक बंधु ई हिस्सा वठी सघंदा ऐं ॾींहुं 11 मार्च 2020 ॾींहुं ॿुधर जो हिकु आम सामाजिक बैठक जो आयोजन कयो वेंदो, जंहिंमें अचण वारे झूलेलाल उत्सव जी तैयारी ऐं अन्य कार्यक्रमनि जी रूपरेखा ते चर्चा कई वेंदी। गॾोगॾु 12 मार्च 2020 जो शाम 5:45 वॻे स्थानीय मयूर छविगृह में सिंधु सेना बालाघाट द्वारा सिंधी फिल्म नाजुक रिश्तनि जो प्रदर्शन करायो वञे थो। उक्त आशय जी जानकारी सां गॾु होली पर्व जूं वाधायूं श्री घनश्याम दास जी चावला, श्री अमर मंगलानी, श्री अशोक बजाज, श्री परसराम चुटवानी, श्री भावन दास जी नवानी, श्री इंदू बजाज, श्री अनिल जयरानी, श्री अनिल नवानी, श्री कैलाश माधवानी, श्री बाबू चावला, श्री विशाल नवानी, श्री संजय वाधवानी, श्री दिनेश केशवानी, श्री विक्की भाई साहब जिले जी समस्त जनता खे ॾिनी आहे। ऐं साॻी रिपोर्ट विशाल नवानी बालाघाट मध्य प्रदेश मां असांजे चैनल खे असांजे ग्रुप खे ॾिनी वई। त बालाघाट जी इहा ख़बर अगरि तव्हांखे वणी आहे त लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। में जोत जगाइण वारा सिंधी